इलेक्शन कमीशन तकबंदियुनि जी शुरूआती फ़हरिस्त अॼु शाया कंदी। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन उमर हामिद खान चयो आहे त ईंदड़ साल जनवरी जे आख़िरी हफ़्ते में थींदड़ आम चूंडनि लाइ तक़रीबन 55% पोलिंग स्टेशन्स खे हसास करार ॾिनो वियो आहे। पार्लियामेनी मामलनि बाबति सेनेट जे क़ाइम कमेटी जो इजलास सेनेटर ताज हैदर जी सदारत हेठि थियो, जंहिं में ईंदड़ चूंडनि जी तयारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी उमर हामिद खान ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त आम चूंडनि में क़ौमी असेंबली जा 266 ऐं सूबाई असेंबली जा 593 तक हूंदा। ईंदड़ आम चूंडनि लाइ तक़रीबन 10 लख पोलिंग अमलो घुर्बल हूंदो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जो चवणु हो त नई तकबंदियुनि जी शुरूआती फ़हरिस्त अॼु शाया कई वेंदी। एतिराज़ दाख़िल करे उन्हनि खे निपटाइण लाइ तक़रीबन 60 ॾींहं घुर्बल हूंदा। सेनेट जे क़ाइम कमेटी खे सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ॿुधायो त तक़रीबन 91,809 पोलिंग स्टेशन्स क़ाइम कई वेंदियूं, जिन मां 17,411 पोलिंग्स खे इंतहाई हसास ऐं 32,508 खे हसास करार ॾिनो आहे, जॾहिं त 41,809 खे नॉर्मल करार ॾिनो। आमिर हामिद खान जो चवणु हो त इलेक्शन कमीशन जो तयार कयल सॉफ्टवेयर जूं इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस जो इस्तेमाल रिटर्निंग ऑफिसर फारम 45 जी तस्वीरूं मोकिलण न कंदा। ही सॉफ्टवेयर उन्हनि तस्वीरुनि जे वक़्त ऐं हंध खे बि रिकॉर्ड में रखंदो जीअं चूंडनि खे कानूनी तौर शिफ़ाफ़ बणाए सघिजे। सेनेट कमेटी तजवीज़ ॾिनी त आम चूंडनि जी जल्द कराइण खे यकीनी बनाइण लाइ एतिराज़ दाख़िल कराइण जो वक़्तु 30 ॾींहं खां घटाए 7 ॾींहं कयो वञे।